औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 30 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असां शुजरो बयानु कंदासीं ग़ुलाम मोहम्मद कर जो जेके ॻोठ खैर मोहम्मद आरिजा में शुरू खां ई राज पज़ीर आहिनि। ग़ुलाम मोहम्मद खे 3 पुट आहिनि, हबीबुल्लाह, ग़ुलाम कादिर, साईं रखियो। हबीबुल्लाह खे 2 पुट आहिनि, अब्दुल लतीफ़, अब्दुल वाहिद। ग़ुलाम कादिर खे 2 पुट आहिनि, कुर्बान अली, ग़ुलाम मोहम्मद। साईं रखियो खे 4 पुट आहिनि, अब्दुल हमीद, अली नवाज़, मोहम्मद नवाज़, रसूल बख्श। अब्दुल लतीफ़ खे 4 पुट आहिनि, फज़ल मोहम्मद, हबीबुल्लाह, लियाकत अली, असदुल्लाह। अब्दुल वाहिद खे 1 पुट आहे, अब्दुल रज़ाक। कुर्बान अलीअ खे 1 पुट आहे, ग़ुलाम कादिर। ग़ुलाम मोहम्मद खे 1 पुट आहे, गुल मोहम्मद। अब्दुल हमीद खे 1 पुट आहे, अनवर अली। फज़ल मोहम्मद खे 3 पुट आहिनि, मोहम्मद अली, हफ़ीज़ुल्लाह, महरुल्लाह। हबीबुल्लाह खे 2 पुट आहिनि, ज़ुल्फ़कार अली, गुलज़ार अली। लियाकत अलीअ खे 3 पुट आहिनि, जिन मां 2 जा नाला ही आहिनि, हिस्बुल्लाह, अब्दुल लतीफ़। असदुल्लाह खे 5 पुट आहिनि, जिन मां 4 जा नाला ही आहिनि, अल्ताफ़ अली, आरिफ अली, अयाज़ अली, मसूद अली। ग़ुलाम कादिर खे 4 पुट आहिनि, कुर्बान अली, शफ़क़त अली, शौकत अली, सदाकत अली। गुल मोहम्मद खे 5 पुट आहिनि, ग़ुलाम मोहम्मद, मोर, आरिफ अली, आमिर अली, सलीम अली। अनवर अलीअ खे 3 पुट आहिनि, अब्दुल हमीद, अली नवाज़, मोहम्मद नवाज़। मोहम्मद अलीअ खे 3 पुट आहिनि, इरफ़ान अली, सनाउल्लाह, कलीमुल्लाह। महरुल्लाह खे 4 पुट आहिनि, अब्दुल हफ़ीज़, रहमतुल्लाह, महताब अली, करीमुल्लाह। अब्दुल रज़ाक खे 6 पुट आहिनि, अब्दुल वाहिद, अब्दुल गफ़ार, अब्दुल रशीद, अब्दुल जब्बार, अब्दुल वहाब, अब्दुल शकूर। अब्दुल हमीद खे 2 पुट आहिनि, ग़ुलाम मुस्तफ़ा, ग़ुलाम मुर्तज़ा। इरफ़ान अलीअ खे 1 पुट आहे, फज़ल मोहम्मद। सनाउल्लाह खे 1 पुट आहे, मोहम्मद अली। अब्दुल वाहिद खे 1 पुट आहे, अब्दुल रज़ाक। अब्दुल गफ़ार खे 2 पुट आहिनि, अली शेर, अयान अली। अब्दुल जब्बार खे 2 पुट आहिनि, आतिफ़ अली, मुदस्सिर अली। जज़ाकल्लाह।